नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त क़ाइदे अवाम ऐं पाकिस्तान जे पहिरियन चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फकार अली भुट्टो जी 42 वरसी मल्हाई पई वञे। ज़ुल्फकार अली भुट्टो 5 जनवरी 1928 ते लाड़काणे में सर शाहनवाज़ भुट्टो जे घर पैदा थियो। बर्कली यूनिवर्सिटी मां सियासत जी तालीम हासिल कई। मुस्लिम लॉ कॉलेज कराची में तदरसी ऐं सिंध हाई कोर्ट में वकालत खां कैरियर जी शुरुआत कई है। सिकंदर मिर्ज़ा जी काबीना जो मेंबर थियण बाद अयूब खान जी काबीना में वापार, सुद समाज, सनत ऐं परॾे वज़ीर रहियो। ज़ुल्फकार अली भुट्टो 1977 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियाद रखियो, जेका 1970 जी चूंड में ओलह पाकिस्तान में अक्सरियाती पार्टी बणिजी है। हिन पंहिंजी हुकूमत दौर में पाकिस्तान खे 1973 जो आइन ॾिनो। पाकिस्तान में सरबराही कॉन्फ्रेंस खे मुमकिन बणायो। ज़ुल्फकार अली भुट्टो ओभर पाकिस्तान जे सान्हे खां पोइ मुल्क खे लोही दीवार ॾियण लाइ एटमी प्रोग्राम शुरू कयो। 1977 जी चूंड में धांधली जे इल्ज़ाम खां पोइ अमन अमान जी सूरत हाल जो जवाब ॼाणे ज़ियाउल हक मुल्क में मार्शल लागू कई। सेप्टेम्बर 1977 दौरान नवाब अहमद खान जे कत्ल जे इल्ज़ाम हेठि खेसि गिरफ़्तार कयो वियो। 1978 में हाई कोर्ट ज़ुल्फकार अली भुट्टो खे मौत जी सज़ा ॾिनी, जंहिंखे सुप्रीम कोर्ट बरक़रार रखियो ऐं 4 अप्रैल 1978 ते खेसि रावलपिंडी जेल में फांसी ॾिनी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।